फरीदाबाद में सारिन जा अघ वधाइण लाइ आबादगारनि हारिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। आबादगारनि हाजी गुलाम मुस्तफ़ा छुट्टो, ज़मीर अहमद ख़ासकैली, करम चांडियो, समाजी सोशल वर्कर अली चांडियो, अब्दुल फत्ताह जाखरानी, माजिद मल्लाह ऐं मेहर अली चांडियो जी अॻुवाणी में फरीदाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि चयो त सारिन जो अघु घटि आहे, जंहिं करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। सारिन जो ॿिज भाण महांगो आहे। हारिन ऐं आबादगारनि जा ख़र्च ॿीणा थी विया आहिनि। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं लाॻापियल इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त सारिन जो अघु वधाए वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। असांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदा। फरीदाबाद में सारिन जा अघु वधाइण लाइ आबादगारनि ऐं हारिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। आबादगारनि हाजी गुलाम मुस्तफ़ा छुट्टो, ज़मीर अहमद ख़ासकैली, करम चांडियो, समाजी सोशल वर्कर अली चांडियो, अब्दुल फत्ताह जाखरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में फरीदाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि चयो त सारिन जो अघु घटि आहे, जंहिं करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं लाॻापियल इंतिज़ाम खां मुतालबो कयो आहे त सारिन जो अघु वधायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सारिन जो रेट, सारिन जो रेट, सारिन जो रेट, माशी कतलाम, माशी कतलाम, जमींदार हारन माशी कतलाम, सारिन जो रेट, सारिन जो रेट, सारिन जो रेट, माशी कतलाम, माशी कतलाम, सारिन जो रेट।